अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया हक़सत न्यूज़ में अवां सभिनी खे भलीकार चऊं पिया। ख़बर शामिल कयूं पिया शहदाद कोट खां। शहदाद कोट क़ाइल ते मिल्लत जाफ़रिया हज़रत आयतुल्लाह सैयद साजिद अली नक़वीअ जी ख़ुसूसी हिदायत ऐं सरपरस्तीअ में ऐं ज़हरा अकेडमी कराचीअ जे ज़ेर एहतमाम जल्ब खोसो जोही सिंध में अल-अतिश या हुसैन मनसूबा फरामी पानी के तहत सैयद शुहदा इमाम हुसैन अलैहिस्सलाम मज़लूम करबला ऐं उनके बावफा असहाब शुहदा करबला के याद में दीप सोलर ट्यूबवेल जो बाकायदा आगाज़ किया वियो, जैसां हिन ॻोठ खां अलावा वधीक ॿिया बि ॻोठ हिन सहूलत का फ़ाइदो वठी सघनि था। हिन सबील इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे तनसीब अहिड़े इलाइक़े में कई वई आहे जिते शदीद खुशकिसाली आहे ऐं हितां जे माण्हुनि खे पानी भरण लाइ परे परे वञणो पवंदो हो, पर हाणे अल्हम्दुलिल्लाह उन्हनि खे साफ़ ऐं शफ़ाफ़ पानी बाआसानी उन जे इलाइक़े ताईं पहुचायो वियो। सबील इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी फरामियत इलाइक़े आम अमायदीन उलमाए किराम ऐं अज़ादारन इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं ॿियनि क़ाइद मिल्लत जाफ़रिया हज़रत आयतुल्लाह सैयद साजिद नक़वी ऐं अल्लामा शबीर हसन मैसमीअ सां गॾोगॾु मोमिननि जे हक़ में दुआए ख़ैर घुरी ऐं दिल जे गहराइनि सां शुक्रियो अदा कयो। रिपोर्ट कराए वज़ीर अली खोसो, हक़सत न्यूज़ शहदाद को।